नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त दुनिया में जेके बि कर्म कयूं था हाँ पोइ कीअं ख़बर पवंदी आहे कि पाप कर्म कहिड़ो आहे ऐं पुण्य कर्म कहिड़ो आहे? हाँ ॾिसो, पाप कर्म जेको हूंदो आहे न, जी। हुनखे चईंदा आहियूं विकारनि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं। भई अॼुकल्ह दुनिया में पाण चऊं था कि पाप कर्म वधंदो थो वञे। छो? छो जो अॼुकल्ह दुनिया में छा आहे, काम विकार, क्रोध विकार, लोभ विकार, मोह विकार, अहंकार आहे, बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं थी थियनि, कूड़ पाप जेको हिक ॿिए खे मारूं था उहो पाप थी वियो। जॾहिं आत्मा हिन बुराइनि जे वश थी वेंदी आहे, पाण पढ़ियोसीं न, आत्मा ही शरीर का कर्म कराईंदी आहे, मुख्य आत्मा हूंदी आहे पहिरीं ॾींहुं। त जॾहिं आत्मा में इहे विकारनि जी प्रवेशता थी वेंदी आहे, इहे विकार ऐं बुरायूं नज़र न ईंदियूं आहिनि, लेकिन हिकु तरीक़े सां हिकु हवा या लाइट चई छॾियो, बुरी हवा बुरी लाइट जो पंहिंजी आत्मा खे पकड़े वेठी आहे। त जॾहिं आत्मा जी ख़ुदि जी शक्ति न हूंदी त आत्मा जी ख़ुदि जी शक्ति छा थींदी आहे? शांति, प्रेम, आनंद, प्यार, शक्ति। त जॾहिं आत्मा जी एतिरी शक्ति न रहंदी त विकारनि जे वश थी करे आत्मा जेको कर्म कंदी आहे न, त हुन सां पाप थींदा आहिनि। पाप मतलब केरु दुखी थो थिए, कोई परेशान थो थिए, कोई अशांत थो थिए, के चईंदा न तू हिनखे मारेस तो वो एॾो दुखी थो थिए, तू पाप आत्मा आहे छा? तोखे एतिरो सम्झ में नथो अचे। पाप आत्मा मतलब हुनजे कर्मनि सां माण्हू खे दुखी अशांत थो थिए। त अहिड़ा जॾहिं पाण कर्म कंदा आहियूं त पाण छा थी वेंदा आहियूं? पाप। ऐं इहा आत्मा छो थी ठहे ॾींहुं बाए ॾींहुं? पाप छो था वधनि? छो जी आत्मा में जेकी ख़ुदि जी शक्ति हुई न, वो ख़तम थी थींदी वञे। ऐं शक्ति कीअं आत्मा में अचे, उहो तरीक़े खे बि आत्मा ॼाणंदी न आहे, त वो हुनखे उपयोग में बि नथी लाए। भई पाण आत्माउनि खे शक्ति भरण वारो आहे निराकार परमात्मा। जेसिताईं आत्मा निराकार परमात्मा खे यादि न कंदी तेसिताईं वो बुराइनि विकारनि जे वश थी करे पाप कर्म कंदी रहंदी, पापी ठही वेंदी। ऐं जे समय आत्मा परमात्मा जी शक्ति अंदरि धारण कंदी आहे त उहो हिन विकारनि जहिड़ी दुनिया, जेका विकार अॼुकल्ह चारो ओर फैलियल आहिनि, बुरायूं फैलियल आहिनि, हुननि खां सेफ थींदी रहंदी आहे। मतिलबु हुनखे परमात्मा शक्ति ॾींदो अथसि, हुनजी ख़ुदि जी जेकी शक्तियूं ख़तमु थी वेयूं अथसि, त परमात्मा पाण मां हुन आत्मा खे शक्ति ॾींदो आहे, शांति जी, प्रेम जी, आनंद जी। त जंहिंसां आत्मा सभिनि सां शांतिमय व्यवहार कंदी आहे, सुखमय शुद्ध व्यवहार कंदी आहे। त जॾहिं आत्मा अहिड़ी ठही वेंदी आहे त हुनजा कर्म कीअं थी वेंदा अथसि? सुठा। त उहा आत्मा छा ठही वेंदी? पापात्मा खां पुण्य आत्मा। हाँ, पुण्य कंहिंखे चइबो आहे? जे कर्मनि सां माण्हू खे ख़ुशी मिले। सम्झो तव्हां दान पुण्य था करो त पाण चईंदासीं पाण पुण्य कर्म कयो। पंहिंजे दान, हाँ, पंहिंजे दान सां हुनखे ख़ुशी मिली त पुण्य मतलब कंहिंखे सुख ॾियणु, कंहिंखे ख़ुशी ॾियणु। चाहे तव्हां कुझु दान था करो या कंहिंसां तव्हां खिली करे ई थोरो ॻाल्हायो, मुस्कुराए करे, कंहिंसां प्यार सां ॿ मिठा ॿोल ई छो न था ॻाल्हायो, त इहो बि तव्हांजो पुण्य कर्म थी वेंदो। त हिन सां तव्हांजी आत्मा में तव्हां छा थी वेंदो? पुण्य आत्मा। त हिन करे सुठनि कर्मनि खे यादि करे कर्म करण ही कर्म योग आहे। हाँ, सुठा परमात्मा खे यादि करे। अच्छा। हाँ, माण्हू कई माण्हू चईंदा आहिनि न भई कोई पाठ पूजा ज्यादा न कंदो आहे त चईंदा असांजो कर्म ई असांजो भॻवानु आहे, असां कर्म करूं था न उहो ई भॻवान खे यादि था करूं, उहो ई असांजी पाठ पूजा थी वई। लेकिन उहो कर्म बि तव्हांजो भॻवान जी यादि पाठ पूजा कॾहिं थींदी? जॾहिं तव्हां हुन कर्म कंदे समय भॻवान खे यादि कंदव, हुन सां गॾु कंदव।
अच्छा तॾहिं ई पंहिंजो कर्म भॻवान आहे, पंहिंजो कर्म ई भक्ति आहे, पंहिंजो कर्म ई भॻवान खे यादि करणु आहे। उहो कॾहिं थींदो जॾहिं पाण कर्म कंदे भॻवान जी यादि मतिलबु भक्ति, मतिलबु भक्ति में माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि न। जी त तव्हांजो कर्म ई भक्ति अथव न, त मतिलबु कर्म कंदे बि तव्हां कंहिंखे यादि रखो? परमात्मा खे। हा, परमात्मा खे या जंहिंखे बि तव्हां मञो था, त उहो तव्हांजो कर्म भक्ति थी वेंदी, उहो तव्हांजी कर्म भॻवान जी यादि थी वेंदी। ॾिसो माण्हू चईंदा त आहिनि भई पहिरों जीअं शब्द त पकड़ी छॾिया अथनि, लेकिन उहो हलंदा थोरी आहिनि। अगरि हाणे माण्हू जे लाइ कर्म ई भॻवान जी यादि हुजे या भक्ति हुजे हा, त एॾो भ्रष्टाचार छो थो वधे? कर्म कंदे बि माण्हू एॾो अशांत छो थो थिए, थकी छो थो वञे, दुखी छो थो थिए, न परेशान छो थो ॾे, हिक ॿिए खे उल्टो सिधो छो थो ॻाल्हाए? कर्म त कोई सेठ हूंदो त हुननि जे नंढे माण्हू सां बि कर्म थींदो, हिसाब के जेको बि थींदो, त उहो तव्हां हुन समय नंढे खे नंढ छो थो सम्झो? मंदिर में त अमीर बि वेंदा आहिनि, ग़रीब बि वेंदा आहिनि, हुन समय थोरी ॾिसंदा आहियूं की इहो अमीर आयो आहे, इहो ग़रीब। अॼुकल्ह माण्हू ईअं थी विया आहिनि, पर मंदिर में त सभु हिकु बराबरि हूंदा आहिनि न। त जॾहिं तव्हांजो कर्म ई भक्ति अथव, त तव्हां सां जेका नंढा माण्हू तव्हां सां गॾु कमु था करनि, हुनखे तव्हां ओड़ी नज़र में छो था ॾिसो, हुननि सां बुरो भलो छो था ॻाल्हायो? त इहे ॻाल्हियूं पाण जेको मुख सां चऊं था न, चइण में त ॾाढी जल्दी अची वेंदा भई, न, लेकिन हाणे हिकु ॻाल्हि खे ॿुधी सां सोचो की असां चऊं छा था, पोइ हुनखे करेक्ट करो। हाणे परमात्मा असांखे समझ ई त ॾियणु आयो आहे, इहे सभु ॻाल्हियूं असांखे न पतो हुयूं, असां बि पहिरियों ईअं थींदा हुआसीं, लेकिन हिन ॻाल्हियुनि खे असां ॿुधियो, प्रैक्टिकल में सोचियो, तॾहिं ई असां सम्झो न भई असांजो कर्म भक्ति कॾहिं थींदो, भॻवान जी यादि कॾहिं थींदी, जॾहिं असां कर्म कंदे इहे सोचंदासीं की मां आत्मा बराबरि हिन शरीर द्वारा कर्म करां थी, लेकिन मूंसां गॾु केरु आहे? परमात्मा बाबा। त परमात्मा बाप चई तव्हांजो कर्म योग कॾहिं, योग मतिलबु यादि, हिनखे असां कर्म योग चईंदा आहियूं। जीअं ॿाहिरां ॿिया माण्हू चईंदा आहिनि न कर्म भक्ति, कर्म ई भॻवान जो यादि आहे, हिनखे परमात्मा चईंदा आहिनि कर्म योग। त इहो तव्हांजो कर्म ई योग कॾहिं थींदो, अर्थात कर्म ई भॻवान जी यादि कॾहिं थींदी? जॾहिं तव्हां मूंसां गॾु उथंदव, वेहींदव, खाईंदव, पीअंदव, धंधो धोरी कंदव, रोटी आदि ठाहींदव, रोटी आदि खाईंदव, सनानु पाणी कंदव, तॾहिं तव्हांजो हर कर्म मुंहिंजी यादि में थींदो, त इहो कर्म योग थी वेंदा। हुन सां छा थींदो? तव्हांजो सभु कर्म पुण्य कर्म थी वेंदा। छो जी पाण दान कंदे समय छा कंदा आहियूं? ईश्वर अर्थ दान था करूं, हुन बि ईश्वर जो यादि ईंदो आहे, तॾहिं उहो कर्म पुण्य कर्म थी वेंदो आहे। अगरि इहे मां सोचां की मां हिनखे इहो दान थी करां, त उहो दान न थींदो आहे, उहो पुण्य कर्म न थींदो आहे। त इहो कर्म कंदे बि जेको कुझु बि कर्म करो, हुन सां पंहिंजा हर कर्म पुण्य कर्म थींदा। अॼुकल्ह माण्हू कर्म करनि था कंहिंसां गॾु? विकारनि सां, विकारनि जे वश थी करे, काम सां गॾु, क्रोध सां गॾु, लोभ था कर, मोह, अहंकार, भ्रष्टाचारी, चोरी, लड़ाई झगड़ो, हिननि सां गॾु आत्मा कर्म थी करे। हिनखे ई चए थी इहे असांजी भक्ति आहे, इहो ई असांजो भॻवान जो यादि आहे। ठीकु आहे, भॻवान जी यादि में त पाप कर्म न थियणु खपनि। हा, भॻवान जी यादि में त पाप कर्म थियण ई न खपनि, कूड़, पाप, भ्रष्टाचार, ही सभु थियण ई न खपनि। ठीकु आहे, त हाणे इन जो मतिलबु सम्झिजो। पहिरियों पाप कर्म ऐं पुण्य कर्म। पाप कर्म अर्थात विकारनि जे वश थी करे कर्म, पुण्य कर्म अर्थात परमात्मा जी यादि में, भॻवान जी यादि में रही करे जेका पाण कर्म करूं था, उहे छा थी वेंदा? पुण्य कर्म। ठीकु आहे, टी ॻाल्हि पाण ॿुधीसीं, कर्म योग। कर्म योग अर्थात कर्म कंदे भॻवान जी यादि करो, तॾहिं तव्हांजी कर्म भक्ति थी वेंदी। ठीकु आहे जी दीदी, हा, थैंक यू।